आदि असां पंहिंजी शरारतुनि में पूरा आहियूं। तो कॾहिं इहो सोचियो आहे त हिन वक़्तु मूसा कहिड़ी मुसीबत में हूंदो? अदा मूसा न घर तो अचे न ॻोठ में तो अचे, पोइ असांखे कहिड़ी ख़बर पवंदी त हू कहिड़ी मुसीबत में आ। सालू मूसा मुसीबत में आ छा? अरे मां वेठो आ, छाजे लाइ वेठो आ? मखण मौजूद आ त परेशान थियण जी ज़रूरत ई नाहे। मां खे ख़बर ॿुधा त जेकॾहिं मूसो मुसीबत में आ त मखण घोड़ो खाईंदो, सिधो मूसे वटि मूसे खे कढी खणी तुंहिंजे साम्हूं फिटी कंदो। बता सम्झी त मखण खे तो हल्को सम्झो आहे। चुप कर, बात बंदि कर पंहिंजो इहो। अदा सां ॻाल्हाइण ॾे। हा अदा, तो तूं ॿुधा त तो छा ॿुधो आहे इहो? अदी अॼु लीमो मूंखे मिलियो ऐं चवे पियो त अरे हेॾे बेग़ैरत इंसान, तूं सॼो ॾींहुं बचड़ जे पोयां वती तो चक्कर हणंदो। कॾहिं इहो सोचियो अथई तुंहिंजो जेको पुट मूसा आहे उहो कहिड़े सूरनि में आ, कहिड़े सूरनि में आ? ॿुॾी मर। मुंहिंजो पुट मूसा शींहं आहे, शींहं। हो जिते बि हूंदो न शींहं वांगुरु रहंदो, हुनजे वार जो बि केरु नालो कोन वठंदो। तूं मूसा जे वार जी ॻाल्हि थो करी। हाणे नवाब खान जा माण्हू वेंदा, इहो तुंहिंजो पुट जेको हुयो मूसा दूसरा जेको आहे न, इन्हे जी खल लाहे हिते खणी ईंदा। मूसा खे जबल में अहिड़ो हथ कयो अथनि जो निकिरण जी का विथी कान्हेसि। ॻोल्हे ॻोल्हे मरी वेंदे पुट लाश बि हथ न ईंदी। अरे हयाधार वञी पुट खे बचा, सॼो ॾींहुं बचड़ जे पोयां कैचू खणी अचां था धोरी थक हुजई बूथ में। अदी लीमे मूंखे ईअं चयो ऐं मूंखे ख़बर आहे त लीमो इन मामले में कूड़ कोन ॻाल्हाईंदो। मां त चवां थी अदा तूं ऐं मखण वञी नवाब खान सां मिलो, उनखे का मिंथ मेड़ कयो। मां वञी हुन वरे सियाणीअ सां थी मिलां, उनखे वञी का मिंथ मेड़ कयां थी। बेगुला मिंथ मेड़ सां कमु कोन हलंदो, उन्हनि खे दाबो ॾियणो पवंदो। दाबो सालू आहे, सालू त आहे, बाक़ी रेस खे दाबो ॾियण खां पोइ मखण आहे अलाए न आहे इहा ख़बर न आहे। आहे मखण आहे, मौजूद आ, वेठो आ। तो मखण खे हल्को सम्झो आ छा? उते मूंखे पहुचण ॾे, अहिड़ा दाबा ॾिसांसि जो ख़बर पएसि अॼा जुआर जू में जहिड़ा हन आहे। आदि हिते इहे फड़कियूं थो हणे, बाक़ी रेस जे अॻियां हवा ई निकिरी थी वञे ने भागे जी। अरे सालू साला शर्म कर, मखण खे हल्को न सम्झू। भली तारा जी खड़िया मूंखे तोड़, बबड़ खां न टप, मूंखे ठुका। हा तारा जी में तोड़े अॻ में वज़न वारी मशीन ते चाढ़ियो मां त मशीन मां आवाज़ आयो त मूं ते 4 माण्हू न चाढ़ियो। मखण खे हल्को न सम्झी जाए अदा। ज़ाहिरी गरो आहे, बाक़ी हूअ सफ़ा हलकड़ो अथई। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।